Justice! 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 अस्सलाम वालेकुम नाज़रीन, चार जेडियो न्यूज़ में आया वज़ीर सां सकण में अॼु मौजूद आहियूं जिते मोटरवे फाइन कलेक्शन जा बरतरफ़ थियल 24 मुलाज़िम एहतजाज करे रहिया आहिनि। अॼु मज़दूरनि जो ऐं पोरियतुनि जो आलमी ॾियारो आहे। 24 माण्हुनि खे जेको बेरोज़गार कयो आहे। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल था कयूं। जीअं नओं ठेकेदार हीअं आयो आहे, इहो मुसलसल असां ते प्रेशराइज़ करे जेको आहे सो 12 कलाक ड्यूटी करण जे नाले चई रहियो आहे ऐं जेको आहे सो सभिनी बीटनि में 8 कलाक ड्यूटी हली रही आहे ऐं जेको आहे सो असांजो टेंडर जे हिसाब किताब सां जेको हिननि खे लेटर पास कयो आहे उन में असांजी 16,500 रुपया पघार मुक़ररु कई वई आहे। उन जी जॻह ते 8 कलाक असांजी ड्यूटी मुक़ररु थियल आहे। मथां गवर्नमेंट जे तरफ़ां इहो ई लेटर आयल आहे। हीअ असांखे 9,000 पघार ते ज़ोरी राज़ी करण खां पोइ अलावा जेको आहे सो 12 कलाक ड्यूटी करण जे नाले ते मजबूर पियो करे, इंतिहाई बदमाशी करण ते ज़रूरु लॻो पियो। असांखे 10 साल थी विया आहिनि असां हिते मुक़ररु ड्यूटी कंदा रहंदा आहियूं। को बि अहिड़ो को छोकिरो असांजो न आहे जेको 2-3 महीननि खां ड्यूटी कंदो हुजे। कंहिंखे 8 साल थिया आहिनि, कंहिंखे 10 साल थिया आहिनि। यको मुसलसल इहो ई प्रोग्राम हलंदो रहंदो आहे 8 कलाकनि जे हिसाब सां। असां SSP साहिब खे बि इन शइ जी एप्लीकेशन ॾिनी हुई, गुज़ारिश कई त ख़ुदा कुझु असां ग़रीबनि सां तदारुक कयो वञे। असां बेरोज़गार वेठा आहियूं। जीअं लॉकडाउन शुरू थियो आहे असांखे जो बिना के जवाज़ बग़ैर के नोटिस जे असांखे फारिग कयो वियो आहे। घणा महीना थी आहिनि तव्हांजो पघार बंदि आहे? असांखे तक़रीबन 2 महीना थी विया आहिनि। अच्छा। ऐं असांखे चयो जेको नओं कॉन्ट्रैक्ट थी वियो आहे असांजो पघार वधायो, जंहिं ते हुननि चयो त पघार वधण जी ॻाल्हि करियो था त पोइ 12 कलाक नौकिरी करियो तव्हांजो 1000 वधाईंदा। जंहिं ते असां जवाबु ॾिनो उन खां पोइ असांजे 24 मुलाज़िमनि खे फारिग कयो आहे। अहिड़े कोरोना जहिड़े वबाई बीमारी में न असांखे नोटिस ॾिनो आहे, न को असांखे ॿुधायो आहे। बसि असांखे फारिग कयो आहे असां 24 मुलाज़िमनि खे। ठेकेदार केरु आहे? टाउन चेयरमैन आहे मोरो जो नज़ीर मेमन। टाउन चेयरमैन पाए ठेकेदार पाए? जी, PP टाउन चेयरमैन आहे। उन खां पोइ असांजो जेको आहे हिते जो आहे अॻुवाण आहे साईं मसूद शाह, उनखे असां रिक्वेस्ट कई त तव्हां थोरो भला मुज़िज़ आहियो, तव्हां थोरो असांजे अॻियां अची थोरो ॻाल्हि ॿोल कयो। उनजे बार कॉन्टेक्ट करण जे बावजूदि उन्हनि माना को मिसबत जवाबु न ॾिनो आहे। हिकु दफ़ो हा बसि कराची मां अचां थो, उन खां पोइ जेको आहे बसि को बि जेको आहे रिस्पॉन्स नथा ॾियनि। लॉकडाउन जे करे तव्हां 24 जेके मुलाज़िम आहियो बेरोज़गार आहिनि? बिल्कुलु असां फ़ाक़ा कशी ते मजबूर आहियूं। अस्सलाम वालेकुम। असांखे 24 माण्हुनि खे फारिग कयो आहे टाइम ते। नज़ीर मेमन ठेकेदार आहे, जंहिं महिल नओं ठेको वरितो तक़रीबन असां राति जो 12-1 बजे ताईं जी ठेकेदार आया, असां उन्हनि वेट कयो। उनखां पोइ असांजे सीनियर जेके वॾा आहिनि, काफ़ी पुराणा आहिनि छोकिरा, तक़रीबन 10-12 साल 15 साल थी विया अथनि ड्यूटियूं कनि पिया। उन्हनि ॻाल्हायो, उन्हनि खे चवनि था 12 कलाक ड्यूटी कयो, असां तव्हांजो उन हिसाब सां पघार छोकिरनि जो न। असां 12 कलाक ड्यूटी करण सां असांजो स्टाफ बेरोज़गार थियो पिए, छो त घटि माण्हू इस्तेमालु थींदा। 8 कलाक ड्यूटी सां घणा माण्हू इस्तेमालु थींदा। असां 24 माण्हू असांजो असां पंहिंजे मुकमल जेके स्टाफ 24 माण्हू सभु हिते मक़ामी माण्हू आहे? तक़रीबन मक़ामी आहिनि, सैदाबाद जा, सकरन जा हिते जा आहिनि, ॿाहिरि जा कोन्हे, सभु मक़ामी आहिनि। असांजा जेका आला अख़्तरनि जीअं MNA MP आहे, हिते जो SDM आहे, असां ठेकेदार खे अर्ज़ु था कयूं। बेरोज़गार आहियूं, असांजो कुझु बि कोन्हे, बिकॉज असांजो हल बि कोन्हे। इन बीमारी दौर में सभु शइ लॉकडाउन लॻो पियो आहे। हाणे 24-15 ॾींहं थी विया आहिनि, बेरोज़गार सभु को हर को बेरोज़गार लॻो पिया। ऐं अनफिट गाॾियूं पिया हलाइनि, बग़ैर वर्दियुनि जे माण्हू पिया ड्यूटियूं कनि। उहो ॾिसो गाॾी आई आहे अनफिट गाॾी आहे, न हुनखे NH जो लोगो आहे, अनमार्क गाॾी आहे, न हुन में वायरलेस सेट आहे, बग़ैर वर्दी जे। असां हिकिड़ो ॾींहुं बग़ैर वर्दी जे वेंदा त मोटरवे जा ऑफिसर असांखे वापसि करे छॾींदा। अॼु महीनो थी वियो आहे, 15 ॾींहं थी विया आहिनि बग़ैर वर्दियुनि जे। केरु आहे? जी, प्राइवेट माण्हू आहे? जी हा, प्राइवेट माण्हू आहे। गाॾी कंहिंजा? मोटरवे जी गाॾी आहे, NH जी गाॾी आहे, बग़ैर वर्दी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम केरु आहे बता? सोलंगी। छा कंदा आहियो? CO में कमु थो कयां। हीअ गाॾी कंहिंजी आहे? साहब जी आहे। साहब कहिड़ो आहे? नज़ीर साहब। नज़ीर साहब ठेकेदार मोटर वारो। हीअ गाॾी उन जी आहे? पंहिंजी पर्सनल सरकारी आहे? या का ख़बर कान्हे। अच्छा, पोइ तव्हां सरकारी गाॾी कीअं पिया यूज़ कयो? साहब कार्ड आहे? ड्यूटी कार्ड आहे तव्हां वटि? न कार हैं? घणा महीना थियनि तव्हां ड्यूटी पिया गाॾी पिया हलायो? सरकारी गाॾी मोटर जी गाॾी आहे नी? 8 ॾींहं थिया। पोइ बग़ैर वर्दी तव्हां कीअं पिया गाॾी सरकारी हलायो? हलो त न आहे? साहब हफ़्ते खां वठी तव्हां हींअर किथां पिया अचो? हींअर हितां रोड था पुॼां। अच्छा, केॾां विया तव्हां? रोड ते बीठो साहब जे इंतज़ार में। साहब अच्छा, रोड में पिया आयो जो पर्ची जगह चालान कट भी है। कहिड़े कानून ते चालान में भला जेको माल चालान पिया कटे उन में पिया तव्हां गाॾी हलायो? पोइ तव्हांखे त वर्दी बि कान्हे का, इहो त गैर कानूनी कमु पिया कयो तव्हां। साहब जो ऑर्डर आहे। साहब किथे आहे? साहब का ख़बर कान्हे।